अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमूर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेको असां तव्हांखे ॼाण ॾींदासीं उहा कोशिशि कंदासीं त तव्हांखे ॼाण ॾियूं त जॾहिं हीट स्ट्रोक अचे थी जॾहिं गर्मी अचे थी उनजो बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। छो त गर्मी कुझु ॾींहं पहिरीं बि हुई ऐं लास्ट ईयर बि थी हुई, हाणे बि वरी जेको आहे सो अॻकथियूं आहिनि त कुझु ॾींहंनि में वरी बि गर्मी वधंदी। त गर्मी जो वधंदड़ जेको सिलसिलो आहे उन में असांखे कहिड़ा एहतियात करणु घुरिजनि, कीअं बचाव जा तरीक़ा करणु घुरिजनि ऐं उन सां गॾु कहिड़े तरीक़े सां असांखे पाणी खे या पाणियाट खे या खाधनि खे इस्तेमालु करणु घुरिजे, कहिड़े क़िस्म जा खाधा खाइणु घुरिजनि, कहिड़े क़िस्म जा कपिड़ा पाइणु घुरिजनि, कहिड़े वक़्त ते कमु करणु घुरिजे, कहिड़े वक़्त ते न करणु घुरिजे त जीअं असां हीट स्ट्रोक या गर्मी जे लॻण खां बचंदा रहूं, हीट स्ट्रोक खां बचंदा रहूं। जेकॾहिं कंहिंखे हीट स्ट्रोक या गर्मी थी वई आहे त उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, इन्हनि ॿिन्ही पहलुअनि ते तव्हांखे ॼाण ॾींदासीं। उन सां गॾु हिकिड़ो अहम पहलू इहो बि आहे त असां जिथे बि रहूं था, वाहण में, बस्ती में, ॻोठ में, शहर में, जिते बि उते असांजो हिकिड़ो फैमिली फिज़िशियन डॉक्टर बि हूंदो आहे जंहिं वटि नंढी वॾी का तकलीफ़ हूंदी आहे त असां उन वटां वञी इलाजु कराईंदा आहियूं। त कोशिशि कंदासीं उन डॉक्टर जो छा रोल आहे, उहो डॉक्टर असांखे इन नंढियुनि वॾियुनि बीमारियुनि में कहिड़ी मदद करे सघे थो, छा उहो डॉक्टर वाक़ई MBBS डॉक्टर आहे या हिकिड़ो चवंदा आहिनि त जेके मुख़्तलिफ़ क़िस्म को डिस्पेंसर वेठो आहे या को ॿियो डॉक्टर वेठो आहे त उहे वाक़ई मुनसिब जेके MBBS डॉक्टर आहिनि या ईअं आम डॉक्टर आहिनि जेके मिड़ी सिखी करे वेहंदा आहिनि ऐं जंहिंखे क्विक्स चवंदा आहिनि, छा उहे वेठा आहिनि। त उन्हनि जे बारे में बि ॼाण ॾींदासीं। छो त फैमिली फिज़िशियन जो हिकिड़ो तमामु वॾो रोल आहे त जॾहिं का बीमारी हूंदी आहे त उते ई तुरत ई जेको वेझो डॉक्टर हूंदो आहे उहो उनजो इलाजु कंदो आहे। पर जेकॾहिं उहा तमामु वॾी थी वञे त पोइ जेको आहे सो मरीज़ वॾियुनि अस्पतालनि ताईं वञी पहुचंदो आहे ऐं पोइ उते वञी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इलाजु कराइण। त कोशिशि कंदासीं त फैमिली फिज़िशियन जो जेको रोल आहे उहो छा आहे ऐं उन मां असां कीअं फ़ाइदो वठी सघूं था, इहा बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं। इन्हनि ॿिन्ही टॉपिकनि ते ॻाल्हाइण लाइ जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे डॉक्टर शैला नसीम ऐं जेके पाण कंसल्टेंट फैमिली फिज़िशियन आहिनि। ऐं डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त गर्मी जे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, गर्मी जो इलाजु छा आहे ऐं असां कहिड़नि वक़्तनि में कमु करियूं, कहिड़े क़िस्म जो असांखे खाधो खाइणु घुरिजे, पंहिंजे ॿारनि खे वॾनि खे कीअं बचायूं ऐं जेकॾहिं असां जेको फैमिली फिज़िशियन असांजे पाड़े में मौजूदु आहे उनखां असां कीअं फ़ाइदो वठी सघूं था ऐं उहो असांजी कहिड़ी मदद करे सघे थो ऐं उहो कहिड़े क़िस्म जो डॉक्टर हुअणु घुरिजे। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी डॉक्टर शैला, तव्हां हिते असां वटि आयो। डॉक्टर साहब तमामु अहम टॉपिक ते ॻाल्हि कई आहे, जीअं त मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, मुख़्तलिफ़ वॾी वॾी बीमारियुनि ते बि ॻाल्हाए सघिजे थो। फैमिली फिज़िशियन जो असां सां तमामु वॾो रोल आहे जेको असांजो वेझो आहे, जेको ईअं सम्झो त 30 सालनि खां असांजो इलाजु थो करे असांजे ॿारनि जो असांजो, छो त उहो असांजी हिस्ट्री खे बि ॼाणे थो। पर जेकॾहिं उहो डॉक्टर सही न आहे त पोइ उहो ख़तरनाक बि साबित थी सघे थो। त इन करे फैमिली फिज़िशियन जो रोल जेको आहे उहो तमामु असांजी सिहत में वॾो अहमियत रखे थो ऐं वॾो उनजो हिकिड़ो अहमियत बि आहे। पर मां कोशिशि कंदुसि त जीअं त गर्मी जो सिलसिलो जारी आहे, लास्ट ईयर बि हाणे बि आहे, हर माण्हू जी इहा कोशिशि आहे त मां गर्मी खां कीअं बचा, गर्मी जॾहिं लॻी वञे त उनजो कहिड़ा इलाज। त गर्मी जो पद जेको आहे गुज़िरियल साल बि हिन वक़्तु बि कराची में वधण जो कहिड़ो सबबु आहे? छा हिते जेके बिल्डिंगूं वधी वियूं आहिनि या धुओं वधी वियो आहे या हवा नथी लॻे, हालांकि समुंड जे किनारनि ते एॾी गर्मी न थींदी आहे? एक्चुअली ग्लोबल वार्मिंग त हिकिड़ो आहे फिनोमिना। उनखां अलावा छा आहे त असां एॾियूं वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स ठाहे छॾियूं आहिनि ऐं उन्हनि मां हवा जो गुज़र जा को बि सिस्टम्स न रहिया आहिनि। जेकॾहिं अपार्टमेंट ठहनि था उन्हनि में एॾियूं दरियूं न हूंदियूं आहिनि त उन मां हवा पास थिए, न त दे हाइट ते हूंदा आहिनि, उतां माण्हू खे एतिरो मसइलो न थियणु घुरिजे। पर जेको वेझो वेझो एतिरियूं इमारतूं आहिनि जो हिक ॿिए खां दे जस्ट हिक ॿिए जी जेका हूंदी आहे न हवा, रोशनी, पाणी सभु ब्लॉक थी वियो त उहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। ॿियो शहरनि में न जेका अनप्लैंड कंस्ट्रक्शन थिए थी उन में इहो ख़्यालु नथो रखियो वञे त हवा जे गुज़र जो छा सिस्टम थींदो कंहिं बि घर मां। त इन करे बि पोइ एयर कंडीशनर लॻाए था छॾनि त AC लॻो पियो आहे। हाणे जेको शहर सॼी एॾी वॾी आबादी खे पकिड़े वेठो आहे उनमें तव्हांजी को प्लैनिंग न हुजे त मसइला पोइ थींदा। कराची में इहो वॾो मसइलो आहे। पुराणा इलाइक़ा जेकॾहिं तव्हां वञो त अञा बि उते हवा जो गुज़र आहे, पुराणियुनि इमारतनि मां अञा बि हवा जो गुज़र आहे, उन में तव्हां AC खां सिवा बि गुज़ारो करे था सघो। बट जेका नयूं इमारतूं ठहनि पियूं उहे टोटली इन हिसाब सां ठाहिनि था त उन में बसि AC लॻाए सघिजे, ॿियो कंहिं बि शइ जो ख़्यालु जेकॾहिं बिजली हली वञे त मतिलबु उते कंहिं क़िस्म जो हवा जो सिस्टम कोन्हे, जेका हवा लॻे या गुज़र थिए त उहा बि त ॾाढी सफोकेशन पैदा कंदी, गर्मी पैदा कंदी। उन सां घिम थी वञे त माण्हू सफोकेट थी मरी था वञनि। रिसेंटली मूं हिकिड़े ॾाढे पॉश लोकेलिटी में ॾिठो आहे त पेशेंट्स जेका घर में कमु कंदियूं आहिनि, पंहिंजो हाउस वाइफ्स,
उन्हनि जे किचन में हवा जो गुज़र ई कोन्हे ऐं उहो हीट एग्ज़ॉशन थिए थी, हाई ग्रेड फीवर थिए थो, उहो घर वारा चवनि था अलाए टाइफाइड थी वियो, अलाए छा थी वियो। बेसिकली उहो हीट एग्ज़ॉशन हूंदी आहे। हुनजे घर में तव्हां वञी ॾिसो त साह बि न अचे तव्हांखे। रुगो बेडरूम में हिकिड़ो AC लॻल हूंदो आहे, बाक़ी उअं ई बिजली जी बचति हर को करे पियो त उहा अच्छा इहो त हिकिड़ो थियो त असांजो जेको अनप्लान शहर आहे या मतिलबु हवा जो गुज़र न आहे, अहिड़ा सुठा घर न आहिनि, अहिड़ियूं सुठियूं इमारतूं न आहिनि जंहिंमें हवा जो गुज़र हुजे, जीअं कार्बन घटि हुजे, ऑक्सीजन वधीक अचे। इहे जीअं तव्हां किचन जो ॻाल्हि कई, पर कमरनि में ई गुज़र कोन्हे त किचन त तमामु परे जी ॻाल्हि आहे। इन खां अलावा बि छा भला हिते हवा जो दबाव घटी थो वञे, इन करे गर्मी वधे थी? गर्मी जॾहिं तव्हांजो हिकिड़ी विंड वेलोसिटी घटिजी थी वञे या तव्हांजो विंड डायरेक्शन, जेकॾहिं कराची में विंड डायरेक्शन चेंज थी, जेकॾहिं समुंड जे बजाए ॿिए पासे खां अचणु शुरू थींदी त पोइ उन में तमामु वॾो शहर जे लाइ मुसीबत थींदी आहे। माना गर्मी वधंदी आहे, गर्मी तमामु घणी वधी वेंदी आहे। इहो जेको समुंड असांखे अलाह सां हिकिड़ी नेमत ॾिनी आहे, इहो असां इट वर्क्स लाइक अ कूलेंट फॉर द सिटी। पर जेकॾहिं तव्हां ॿिए पासे खां हवा जो डायरेक्शन थी वेंदो, पोइ इहा असांखे इहा नेमत खां असां महरूम थी वेंदा आहियूं। पोइ जेका हीट आहे उन जो एक्चुअल दर्जा हरारत खां वधी थी वञे। प्लस जेकॾहिं घिम आहे विच इज़ कॉल्ड ह्यूमिडिटी, जेकॾहिं हू वधी थी वञे त ह्यूमिडिटी में जेका हीट फैक्टर आहे, जेका एक्चुअल तव्हांजो दर्जा हरारत आहे, उनखां तमामु वधीक तव्हांखे गर्मी लॻंदी। अच्छा उन हरारत खां वधी वेंदी? जी हा, उन हरारत खां वधी वेंदी। इहो हिकिड़ो सबबु आहे त जीअं कार में को वेठो आहे, शीशा वीशा बंदि करे, AC कोन्हे हलियल, या ॿारनि खे तव्हां वठणु था वञो, हिकिड़ो ॿार गाॾी में वेठो आहे, इहो तमामु डेंजरस आहे। उन में छो जो हीट फैक्टर इज़ एक्सट्रीमली आहे, उन सां माण्हू मरी बि सघे थो, एतिरो हाई हूंदो। ॿाहिरि शायदि तव्हां वटि 25 डिग्री हुजे, लेकिन अंदरि गाॾी में 40 डिग्री ताईं हलियो वेंदो, जेकॾहिं शीशा वीशा बंदि आहिनि। अच्छा जेकॾहिं हवा न आहे उते, AC न आहे त उहो वधी सघे थो, बेक थी वेंदो, बेक थी वेंदो, इन करे उन में उहा जेको वधी थी वञे। अच्छा गर्मी खे मेंटेन करण लाइ असांजे जिस्म में सिस्टम आहे, बिल्कुलु आहे, एवापोरेशन थींदी आहे, थर्मो रेगुलेटरी सिस्टम आहे। अच्छा उहो गर्मी वधण जे करे उहो ख़राब थी थो वञे? हा, उहो जीअं तव्हांजो थर्मोस्टेट ख़राब थी थो सघे, ईअं ई बॉडी जो जेको थर्मोस्टेट आहे, उहो थर्मो रेगुलेटरी सिस्टम आहे, उहो ख़राब थी थो सघे। उहो जॾहिं तमामु घणी हीट थींदी आहे ऐं जेकॾहिं बॉडी जो टेम्परेचर 104 खां मथे हलियो वञे त उहो जेका तव्हांजो थर्मो रेगुलेटरी सिस्टम आहे, उहो एफिशिएंट नथो रहे। पोइ जेको पारो आहे न, सो मथे ई मथे वेंदो। दैट इज़ अ कंडीशन जंहिंमें जेका बि तव्हांजा बॉडी जा सेल आहिनि, जेको पंहिंजा कमु पिया कनि, उहो न करे सघंदा। त उहो हिकिड़ो हीट शॉक थी थो सघे। उन में तमामु हाई ग्रेड फीवर हलियो वेंदो ऐं उन में जेकॾहिं हिकिड़ो भेरो हलियो वञे ऐं उनखे हेठि न आणे सघूं त डेथ बि थी सघे। अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि अचे त जेकॾहिं असां जेकंबा जी ॻाल्हि कयूं, सिंध जे अंदरूनी हिसनि जी ॻाल्हि करियूं, उते 50 या 50 खां अबो बि जेका असां गर्मी वञे थी, पर उते हीट स्ट्रोक में माण्हू नथा डेथ थियनि। कराची में जेकॾहिं 40-45 ते बि वञे थो, जीअं लास्ट ईयर 40 या 42 ते वियो, तॾहिं बि हीट ॾिसो छा हिते सिर्फ़ु हवा जी घटिताई जे करे या गर्मी जो पद लैक ऑफ अवेयरनेस न गर्मी हवा जी घटिताई, उते हवा लॻे थी इन करे उते हवा आहे, हिकिड़ी खुलियल जाइ आहे न। ऐं ॿियो माण्हुनि खे ख़बर आहे त जॾहिं तमामु गर्मी जो टाइम हूंदो न, तंहिं महिल माण्हू सड़कनि ते या हेॾां होॾां नथा वञनि। हिते माण्हुनि खे शायदि एतिरी ॼाण कोन्हे, इन करे उन गर्मी जो जेको आहे नुक़सानु वधीक थियो, तंहिंजे करे ॼाण हुजणु तमामु ज़रूरी आहे। जी डॉक्टर, पर हवा जो दबाव जो घटिजण जे करे बि जेको गर्मी जेकॾहिं 40 आहे त उहा असांखे पंहिंजी बिल्कुलु उहो वधी वेंदो न, उन जा ह्यूमिडिटी बि वधंदी ऐं उन करे घिम हूंदी, साह वठण में बि दुश्वारी थींदी ऐं that will cause a lot of that is one of the compounding factors, उन सां वधी वेंदो गर्मी जो असर, जेका असांजे बॉडी लाइ पोइ डेंजरस साबित जी हा। वो डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु थियो हिकिड़े इन वक़्त जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वेलकम बैक। नाज़रीन अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अच्छा डॉक्टर साहब तव्हां चयो जिते हवा जॾहिं दबाव घटिजी थो वञे त जेकॾहिं गर्मी 40 बि आहे त उहा तव्हांखे वधीक महसूसु थींदी, पर जेकॾहिं हवा हले थी पई त उन गर्मी जो असरु असांजे जिस्म ते घटि थिए थो। अच्छा जेकॾहिं गर्मी जॾहिं असांखे लॻे त गर्मीअ खां बचण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, कीअं असां बची सघूं था? गर्मी जे बचण खां जा इलाही सारा तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त ई त जंहिं टाइम ते उस तमामु सिजु सवा नेज़े ते हुजे, तव्हां घरां न निकिरो, कोशिशि कयो त तव्हांजा सॼा कम जेका आहिनि उनखां पहिरीं तव्हां करे वठो। जेकॾहिं उन टाइम ते तव्हां निकिरंदव त डेफिनेटली तव्हां ते गर्मी जो असरु थी थो सघे। ऐं जेकॾहिं लामाला तव्हांखे निकिरणो ई आहे त पाण खे कवर करे पंहिंजो मथो कवर करे वञो।
जीअं पहिरें पुराणनि वक़्तनि में माण्हू हमेशह टोपी पाईंदा हुआ या मथे ते को कपिड़ो वपिड़ो विझी वठंदा हुआ पटको ॿधंदा या जिरक पटको ॿधंदा जी बिल्कुलु इन नमूने सां उहो तव्हांजो हेड कवर्ड हुजे या को छतरी वतरी तव्हां खणी वठो या अहिड़ी जाइ ते वञो त जिथे हवा जो गुज़र हुजे जिथे बि तव्हांखे कमु करिणो आहे कोशिशि कयो अहिड़ो मतिलबु क्लोज़ड जेका बंदि कमरा आहिनि या उन्हनि खां थोरो परहेज़ कयो जेकॾहिं उते एयर कंडीशनिंग न आहे इहो त सभिनी खां इम्पॉर्टेंट आहे मंझंदि जो टाइम जेको आहे न उन ते पंहिंजा कमु न रखो आउटडोर कमु जेका आहे न उहा न रखो ॿियो इहो आहे त जीअं सुबुह सिज जीअं सुबुह साजरे पाण जो कमु स्टार्ट कयो फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं असांजा ऑफिस जो टाइम 8 बजे घणो करे ईंदो आहे त उन ई टाइम ते हली पंहिंजो कमु स्टार्ट कयो तव्हां लेट वेंदो तव्हांखे लेट ताणी वेहणो पवंदो यू विल बी तव्हांखे जो एक्सपोजर वधंदो गर्मी सां जेकॾहिं तव्हांजा ऑफिसिस एयर कंडीशन न आहिनि जेकॾहिं ॿाहिरि जा कम आहिनि उन में बि इहो ई आहे त जेतिरो सवेल तव्हां कमु शुरू सुबुह जो कमु करियो ऐं शाम जो कमु करियो जिन महिल गर्मी जी शिदत हुजे उन महिल कमु न करियो 4 बजे धारे ॿीहर कमु रीस्टार्ट करियो ऐं थधो कपिड़ो जेको उहो साण रखणु घुरिजे पाणी जी बोतल पाण सां ज़रूरु रखो जेकॾहिं की तव्हांजो लॻे तव्हांजो दिलि जीअं न तव्हांखे लॻे थो त दिलि घबराए थो या को अहिड़ो त उन ई टाइम दिलि मुंझे थो सभु उन ई टाइम पाण ते पाणी विझो इन ॻाल्हि जी सफ़ा परवाह न करो त माण्हू छा सोचींदा जस्ट उल्टी थिए या अहिड़ो का शइ महसूस थिए त सम्झो त गर्मी लॻे थी पई त उन माण्हू खे फौरन पाण जे मथां पाणी विझणु घुरिजे ऐं जेका हुनजे वेझो माण्हू आहिनि उन्हनि खे बि हिन ॻाल्हि खे रियलाइज़ करणु घुरिजे यकदमि हुन ते पाणी विझनि हुनखे कहिड़ी जाइ ते रखनि जिथे उस न हुजे छांव वारी जॻह ते ऐं उनखे हवा लॻाइनि पाणी थधो पीआरियो हुनजे मथां थधो पाणी विझो चेक कयो हुनखे टेम्परेचर त न आहे जेकॾहिं बुख़ार न आहे सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं आहे त पोइ पाणी विझंदा वञो को न को हवा कंदा वञो ऐं उनखे इब्तिदाई तिबी इमदाद लाइ किथे न किथे उहो त थी वेंदो अच्छा पाणी पीअण सां गॾो गॾु ॿिया जूस या लस्सी इहे सभु पी था सघो बिल्कुलु दे आर इक्वली गुड लस्सी स्पेशली पर या इहो ख़्यालु कजो त जिथां वठी तव्हां लस्सी पियो पिया उते पाणी वाणी साफ़ु हुजे हाइजीन जो थोरो घणो ख़्यालु इहो तमामु ज़रूरी आहे उहो ज़रूरी आहे मतिलबु जेके बि पाणी वारी शयूं उहे इस्तेमालु बिल्कुलु करे सघजंदे आहे तमामु घणी इस्तेमालु करणु घुरिजे तमामु घणी अच्छा कुझु डॉक्टरनि जो चवणु आहे त ORS बि पाण सां करे रखो छा जेकॾहिं ORS न आहे त ॿिया जूस लीमो पाणी इहे बि इस्तेमालु करे सघजनि था बिल्कुलु करे था सघो ऐं ज़रूरी न आहे त तव्हां रुॻो ORS जी तलाश में निकिरी वञो तव्हां जेकॾहिं को तव्हां वटि कुझु बि कोन्हे त पाणी में सादो पाणी त मिली थो सादे पाणीअ में ॿ चुटकियूं लूण जूं विझी हिकिड़ो चमिचो खंड जो विझो ऐं पीआरे छॾियो कुझु न कुझु इनिशियल तव्हांखे सोडियम वग़ैरह तव्हांजो रिप्लेस थी वेंदो जेसीं तव्हांखे ORS मिले ऐं उन खां अलावा इहा कोक वग़ैरह जेका आई एम नॉट मच फेवर ऑफ दीज थिंग्स पर जेकॾहिं ORS न आहे त पोइ इवन मतिलबु लस्सी आहे खीर आहे पाणी त जिते किथे मिली सघे थो अच्छा इहो त थियो बचाव जा तरीक़ा त भई तव्हां मतिलबु अहिड़े तरीक़े सां कमु करियो जे सिज जी रोशनी में घटि वञो छांव में वधीक हुजो कपिड़ो मथे ते रखी ॿाहिरि निकिरो थधो पाणी इस्तेमालु करियो हर वक़्तु जूस या पाणी या लस्सी इस्तेमालु करियो ऐं जेकॾहिं थोरी घणी तकलीफ़ आहे त फौरन तव्हां उनखे छांव में हली वञे पर जेकॾहिं को माण्हू वाक़ई रोड ते रस्ते ते मैडम बेहोश थो थी वञे ऐं उनखे हीट स्ट्रोक लॻी थो वञे तव्हां त मरीज़ ॾिठा बि हूंदा त जॾहिं उहो बेहोश थी वियो त उते जेके माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि खे उन माण्हू जी फौरन छा करणु घुरिजे छा उनखे उते को ट्रीटमेंट करे सघनि था या फौरन उनखे इस्पताल पहुचाइनि सभिनी खां पहिरीं त उनखे छांव वारी जाइ ते वठी वञो खणी वञनि ऐं उन खां पोइ उन ते पाणी विझो जेको बि पाणी मौजूदु आहे जेको बि पाणी मौजूदु आहे जेको बि साफ़ पाणी तव्हां वटि मौजूदु आहे उहो विझो दिले जो हुजे उहो बि विझी था सघो त उहो थोरी हुनजी ऐं पोइ ॾिसो हुनजी पल्स वल्स ॾिसो साह पियो खणे या न ऐं ट्राई टू मूव हिम टू अ हॉस्पिटल बसि पर जेतिरी देरि में हॉस्पिटल मूव कंदा आहियो एतिरी देरि में हुनजे मथां थोरो पखो हलायो पाणी विझो ही ॿ तमामु ज़रूरी शयूं थधो पाणी जेकॾहिं उनजो होश अची थो वञे त थधो पाणी पीआरियो बि इहो तमामु ज़रूरी आहे पाणी सां इहा एमरजेंसी खे असां रोके बिल्कुलु इहा रोके था सघूं इनखे रोके सघूं था जेको बि पाणी जहिड़ो बि मौजूदु आहे उन मां फ़ाइदो वठी सघिजे थो पर जेकॾहिं कुझु माण्हुनि अणॼाणे जे करे जेकॾहिं उन में तव्हां चयो न जेकॾहिं उनखे पाणी नथा लॻनि फौरन रश था कनि इस्पताल वञनि था त उन दौरान जेका गर्मी लॻंदी उहा नुक़सानदेह आहे उहा बि नुक़सानदेह आहे हाणे एम्बुलेंस आहे उनमें AC कोन्हे ठीकु आहे न या का आम गाॾी बि आम गाॾी बि आहे उन में न आहे त उहो अञा गर्मी उनखे लॻंदी त बहितर आहे त उनमें उनखे हवा ॾींदा वञो
को बि का बि शइ को कार्डबोर्ड जी या को उन सां हवा ॾींदा वञो त हा, हथ जा थोरी हवा पंखा बि लॻे मिली जी हा था बिल्कुलु सघनि। हथ जे पंखे सां या कंहिं बि कार्डबोर्ड आहे का बि अहिड़ी शइ आहे उन सां कंदा वञो त उनखे थोरी हवा लॻणु घुरिजे ऐं उनखे उन ते पाणी विझो उन सां थोरो वेपरेशन थींदी टेम्परेचर घटंदो। जी हा अच्छा, जॾहिं टेम्परेचर घटंदो त उनखे नुक़सानु घटि थींदो। जी हा अच्छा, ज़रूरी आहे त जॾहिं उहो बेहोश में अची वञे उनजो टेम्परेचर घटी वञे उन खां पोइ ज़रूरी आहे त अस्पताल खणी वञिजे? ज़रूरी आहे त खणी वञे छो जो उते हिकिड़ो दफ़ो असेसमेंट थी वञे ठीकु आहे केतिरो भेरो ख़बर ई कोन थी पवे त तव्हांजो हार्ट जेको आहे उहो अफेक्ट थियो आहे या बॉडी जा सॼा सिस्टम्स अफेक्ट थिया आहिनि। हीट स्ट्रोक में जेको सभिनी खां ख़तरनाक ॻाल्हि आहे त तव्हां बॉडी टेम्परेचर एतिरो वधी थो वधी वञे, वञे हा। त तव्हांजा बॉडी सिस्टम्स कमु करणु छॾे ॾींदा। न कहिड़नि ते दिमाग़ ते वधीक असरु पवंदो, दिलि ते, गुर्दनि ते, छा? ऑल योर सिस्टम्स तमामु सभिनी खां पहिरीं त दिमाग़ ते पवंदो छो तव्हांजो हिकिड़ो माण्हू कंफ्यूज़ थी वेंदो। अच्छा, गर्मी लॻण सां जी हा कंफ्यूज़ थियणु उहो शुरू कंदो। कंफ्यूजन जेका आहे न उहा तमामु ख़राबु आहे उहा तव्हां सम्झी वञो त हाणे हिनखे हीट एग्ज़ॉशन थी आहे या हीट स्ट्रोक थियो आहे। अच्छा हाणे जेकॾहिं उन सां गॾु तमामु हाई उनजो बॉडी टेम्परेचर आहे तव्हांखे लॻे थो त उनखे बुख़ारु आहे उनखे पघर न पियो अचे या उहो उल्टियूं सिॿियूं ॻाल्हियूं थो करे देन यू मस्ट टेक दैट उनखे तमामु ज़रूरी आहे अस्पताल वठी वञणु। या जेका तव्हांजे असांजे शहर में हिन दफ़ो काफ़ी एहतियाती सुठा तदाबीर इंतज़ाम कनि कया विया आहिनि, हा। कयूं पिया उन में जेका तव्हांजो हीट वारा सेंटर्स ठाहिया आहिनि त जिथे बि हीट स्ट्रोक थिए उते वठी वञो बर्फ़ विझो पाणी थधो विझो ऐं पोइ उते उते डॉक्टर्स हूंदा आहिनि या जेका ट्रेंड स्टाफ आहे उहो ॿुधाईंदो त आया बची वियो आहे या जेकॾहिं हाई टेम्परेचर आहे पोइ त उतां मूव न कयो पोइ उते उनजो सॼो इलाजु कराए पोइ मूव कयो ठीकु ऐं उनखां पोइ बि साल भर उनजो ख़्यालु रखो छो जो उनखे ॿीहर हीट लॻंदी छो उनको हिकिड़ो भेरो उनजो थर्मो रेगुलेटरी सिस्टम गड़बड़ थी चुको आहे हा। त उन में पोइ टेंडेंसी वधी थी वञे ॿीहर बि इहो थियण जी अच्छा। त उनखे पोइ तमामु घणी साल खनि त एहतियात करणु घुरिजे त डायरेक्ट एक्सपोजर एतिरो उस में न घुमे ऐं थोरो गर्मी खां एहतियात करे। अच्छा, उहे जेके माण्हू आहिनि जेके मरीज़ आहिनि किन खे जी शुगर आहे किन खे हाई ब्लड प्रेशर आहे किन खे जिगर जूं बीमारियूं आहिनि किन खे जेको सो मुख़्तलिफ़ ॿियूं दिलि जूं बीमारियूं आहिनि उहे पंहिंजो बचाव हीट खां या गर्मी खां कीअं कनि छो त उहे त वधीक प्रोन आहिनि। उहे त वधीक प्रोन आहिनि उन्हनि खे वधीक एहतियात करणु घुरिजे ॿाहिरि न निकिरनि गर्मी जे टाइम्स में उन खां अलावा पाणी घणो पीअनि जेतिरो घणो पाणी पीअंदा ओतिरो बचियलु हूंदा ऐं जेकॾहिं लॻे थोरो दिलि मुंझे पियो या को अहिड़ो मसइलो थिए थो या गर्मी घणी लॻे त कोशिशि कनि त हुन ई टाइम पाणी पीअनि मथे पाणी विझनि उहो तमामु ज़रूरी आहे। ऐं जेका बीमारी जो जेको इलाजु आहे उहो बि उहो कंटिन्यू त कंटिन्यू हुयो न थिए त हाणे मां गर्मी जो इलाजु थो कयां त फलाणो इलाजु मां बंदि करे छॾियां उहा त जेको इलाजु आहे उहो त प्री एक्ज़िस्टिंग जेका बि कंडीशन आहे उनजो इलाजु त बंदि कोन थींदो उनजो इलाज बि जारी रखिणो आहे ऐं हिन खां बचाव जा तरीक़ा छो त वधीक माण्हू उहे मुतासिर थी सघंदा आहिनि जेके ऑलरेडी बीमार आहिनि त उहे एतिरो गर्मी खे बर्दाश्त न करे सघंदा न उन्हनि जे लाइ त तमामु घणो ज़रूरी आहे। अच्छा, ऐं डॉक्टर साहिबु जेके आम माण्हू आहिनि माना जीअं हाणे मुख़्तलिफ़ तरीक़े सां ठीकु इस्पतालूं त आहिनि मुख़्तलिफ़ असांजे कराची शहर में या ॿियनि जॻहियुनि ते उते त इंतज़ाम आहिनि पर हिकिड़ा आम माण्हू जेके आहिनि उहे सबील लॻाइनि या मुख़्तलिफ़ रोडनि ते बाज़ारनि में जेको इंतज़ाम कनि पाणी जो या थधे पाणी जो उन सां बि को फ़ाइदो थी सघे थो? बिल्कुलु तमामु ज़रूरी आहे जेका असांजा जेतिरा बि माण्हू आहिनि न रज़ाकाराना तौर ते जेकॾहिं तव्हां पंहिंजो कंहिं शॉपिंग सेंटर आहे दुकानूं आहिनि उते रुॻो हिकिड़ो दिलो रखी छॾियो वॾो पाणी जो जंहिंमें साफ़ु पाणी हुजे इहो वॾो तव्हांजी हिकिड़ी कूलर त न बि ॾेई सघो त हिकिड़ो दिलो रखे छॾियो उनखे भरे छॾियो साफ़ु पाणी सां इहो बि अलाह सां ईंदो बि तव्हांखे ॾींदो अजर मिलंदो ऐं अलाए केतिरा माण्हुनि जी जान बचंदी बिल्कुलु। पहिरियां तव्हांखे यादि हूंदो असांजा नंढा हूंदा हुआसीं त अक्सर माण्हुनि जे घरनि जे ॿाहिरि दिला पिया हूंदा माण्हू उतां पाणी पीअंदा पोइ कूलरनि जो ज़मानो आयो पोइ जेकॾहिं कंहिं कूलर रखियो हूंदो त माण्हू खणी वेंदा त इन करे उहो दिला बि विया ऐं न पर हाणे वक़्ती तौर ते जेसीं महीनो अधु गर्मी आहे त बाज़ारनि में या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते माण्हू अहिड़ा सिस्टम सेंटर पाणी जो इंतज़ाम करे सघंदा त आम माण्हू उतां फ़ाइदो वठनि जेकॾहिं को उते माण्हू हीट स्ट्रोक जे मुतासिर आहे त उहो उन पाणी मां फ़ाइदो वठी सघे थो इहो बि ज़रूरी आहे हीट स्ट्रोक इहा सर्विस सभिनी खे ॾियणु घुरिजे या रज़ाकाराना तौर ते एज़ अ सर्विस टू ह्यूमैनिटी इहो हर कंहिंजो फ़र्ज़ु आहे
इहो थियणु घुरिजे। अच्छा डॉक्टर साहब, डॉक्टर शीला तव्हां कुझु मुख़्तलिफ़ मीटिंग्स बि अटेंड कयो, हिन वक़्तु कराची में जेकॾहिं गर्मी त कुझु ॾींहं पहिरीं आई, हाणे वरी अचण जो मतिलबु चयो वञे थो त ईंदी, केतिरा इंतज़ाम थियल आहिनि इस्पतालनि में, या कीअं तव्हां गवर्नमेंट कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि हेल्थ तव्हांजा जेका डिपार्टमेंट? वॾा इस्पताल आहिनि न उन्हनि में त हिननि ही जॾहिं ईंदो आहे कॾहिं गर्मी जो ख़तरो हूंदो आहे त पोइ उन्हनि खे गवर्नमेंट तरफ़ां ऐलान अची वेंदो आहे त हाणे तव्हां हीट स्ट्रोक खां बचाव जो हिकिड़ो वार्निंग सेंटर अची वेंदी आहे क़ाइमु त करे उते छॾियो। इंतज़ाम कयो। इंतज़ाम हिन दफ़े केतिरा बहितर आहिनि? हिन दफ़ो माण्हू काफ़ी उन्हनि खे आगाही आहे त जेका वॾा हॉस्पिटल्स आहिनि जीअं JPMC आहे या सिविल इस्पताल एलर्जी आहे इन्हनि में त आहिनि पर हाणे माण्हुनि खे ख़बर नाहे न त हीट स्ट्रोक कंहिंखे थियो उते किथे खणी वञूं, त इहो बि ज़रूरी आहे। इन खां अलावा रेंजर्स वारनि बि कया कुझु रज़ाकाराना तौर ते अहिड़ा कैंप क़ाइमु कया, ऐं जॾहिं बि हीट जी वार्निंग ईंदी आहे त उहो कंदा आहिनि। कराची में त इहा आहे सिस्टम, बाक़ी शहरनि में जेका आहे न उते इहो आई एम नॉट वेरी श्योर त उते थियनि पिया या न। पर थियण त घुरिजनि। थियणु घुरिजनि, बिल्कुलु थियणु छो न ईअं कजे मैडम, त हर बेसिक यूनिट आहे, रूरल सेंटर आहिनि, मुख़्तलिफ़ डिस्पेंसरियूं आहिनि शहर में, तमामु हज़ारनि जी तइदाद में सभिनी में जेकॾहिं हीअ गर्मी जे दौरान इहे इंतज़ाम कया वञनि त मरीज़नि खे पंहिंजे घरनि जे वेझो जेको सहूलियतूं मिली इहो सघनि। तमामु ज़रूरी आहे ऐं थियणु बि घुरिजे ईअं। बट तव्हां ख़बर आहे हीअ जेका असां अक्सर बेसिक हेल्थ यूनिट आहिनि उन में त डॉक्टर्स ई न हूंदा आहिनि, ठीकु आहे। पर मुंहिंजे ख़्याल में इहो एतिरो मसइलो कोन्हे न, सिर्फ़ु थधो पाणी लॻाइणो आहे, उनखे हवा लॻाइणी आहे, इहो हिकिड़ो डिस्पेंसर या जेके पैरामेडिकल स्टाफ वारा बि इनखे हैंडल करे सघनि था। बिल्कुलु करे था सघनि, जेकॾहिं कनि त आई थिंक इट इज़ अ वेरी गुड स्टेप, थियणु घुरिजे। थियणु घुरिजे, माना तव्हांजो चवणु आहे त हर बेसिक यूनिट में इंतज़ाम हुअणु घुरिजे, हर उते रूरल सेंटर डॉक्टर में। जी जिथे डॉक्टर न बि आहे न उते बि इंतज़ाम करे पाणी त रखी था सघो पाणी न, त रखी सघूं था, थधो पाणी रखे था सघो न। उन पाणी मां फ़ाइदो वठी सघिजे। थींदो इहो आहे त जेका फ्रिज व्रिज हूंदा आहिनि उहा हेॾां होॾां कंहिं न कंहिंजे घर वियल हूंदा आहिनि, सादो पाणी सां फ़ाइदो वठी सघिजे। बसि दिलाही रखी छॾियो त उन सां वॾी सर्विस थींदी। अच्छा मैडम, कहिड़े खाधा जेके आहिनि उहे न खाइजनि, गरम शयूं कहिड़ियूं न खाइजनि जंहिंसां हीट वधे थी? कुझु अहिड़ा जेका हाई कार्ब या फास्ट फूड्स हूंदा आहिनि न इन्हनि में हाई कार्ब हूंदो आहे, ऐं जॾहिं कार्बोहाइड्रेट जॾहिं बर्न थींदा आहिनि न, मेटाबोलाइज़ थींदा आहिनि, उन सां वधीक गर्मी पैदा थिए थी। त जेका अहिड़ियूं चांहि आहे, कॉफ़ी आहे, इहा त सफ़ा इन खे कोशिशि कयो न, हॉट बीवरेजिस सफ़ा न पियो, ऐं उन खां अलावा तरियल शयूं या अहिड़ियूं शयूं जंहिंमें तमामु घणो ऑयल इस्तेमालु थिए या इहो हीट पैदा कंदो, इन्हनि शयुनि खां बचंदो त गर्मी खे रोके सघिजे। कोशिशि इहा कजे त सादी ग़िज़ा खाइजे, सब्जियूं वब्जियूं घणियूं खायो, भाॼियूं सब्जियूं, इहो पचियल हुजनि। बिल्कुलु ठीकु आहे। डॉक्टर साहब, तव्हां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु थियो पड़े नंढे वक़्तु पंहिंजो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। डॉक्टर साहब, ॾाढो तफ़सील सां तव्हां ॿुधायो त कीअं गर्मी खां बचणु घुरिजे, उनजे बचाव जा तरीक़ा ॿुधायो, इलाज जा तरीक़ा बि जेके तमामु सवला आसान, खाधो पीतो। पर तव्हां आम माण्हुनि खे घरनि में ॿार जेके कमु था कनि या फैमिलीज़ खे छा मतिलबु चवंदो त उहे कीअं अञा वधीक एहतियात कनि त जीअं गर्मी जॾहिं हीट वेव अचे त उन में जेको उनजे नुक़सान खां बची सघे? सभिनी खां इम्पोर्टेंट त इहो आहे त उस वारे टाइम ते ॿाहिरि न निकिरणु। ठीकु आहे, इहो तमामु ज़रूरी आहे। घर में को न को दरी या को अहिड़ी शइ खुलियल हुजे जितां हवा जो गुज़र हुजे, ऐं जेकॾहिं तव्हां वटि AC न बि आहे त पखो वखो हलंदड़ हुजे, हवा जो गुज़र हुजे, उहो सही आहे। अच्छा, उनखां अलावा जेको तमामु ज़रूरी आहे उहा तव्हांजे घर में थधो पाणी थियणु तमामु ज़रूरी आहे। दिला भरे रखो, कंहिंखे बि घबराहट थिए उनखे पाणी पीआरियो, और हर पाण बि पाणी पियो, जेतिरो पाणी ऐं मशरूबात तव्हां इस्तेमालु कंदो, शरबत पियो, इहे सभु शयूं घर में ठाहे सघजनि थियूं। जी हा, इहे घर वारियूं कोशिशि कयो त इन्हनि जो इस्तेमालु तमामु, जीअं आम ॾींहं में जेकॾहिं 2 गिलास पीअंदा आहियो त इन्हनि ॾींहंनि में 4 गिलास पियो, न बि दिलि खे चवे त बि पियो, ॿारनि खे पीआरियो, कोशिशि कयो त उहो वेल हाइड्रेटेड हुजे हर को, इहो तमामु ज़रूरी आहे। ॿियो, अहिड़ी जेका क्लोज़ स्पेसिस आहिनि जीअं तव्हांजो किचन आहे, जेकॾहिं उनमें हवा जो गुज़र न आहे त कोशिशि इहो कयो त सुबुह जे टाइम ते पंहिंजी कुकिंग करे तव्हां उन खां फ़ारिग़ थी वञो। गर्मी जे टाइम ते उते टाइम न गुज़ारियो। जेकॾहिं को लेबर्स क्लास आहे, जीअं को मज़दूर आहे, अहिड़ी जाइ ते कमु थो करे, को बिल्डिंग में कमु थो करे या किथे, हुते बि कोशिशि करे त पाणी हर पीए, मथो पंहिंजो ढकियल हुजे, कपिड़ा अहिड़ा पायो जंहिंमां हवा जो गुज़र थी सघिजे।
लॉन जा पायो, कॉटन जा पायो ऐं कोशिशि कयो त ही जेका नायलॉन या मिक्स मटीरियल आहिनि जीअं केटी वग़ैरह हीअ इस्तेमालु न कयो, हिन में हवा जो गुज़र नथो थिए, इहो तमामु ज़रूरी आहे। ॿियो जेकॾहिं ॿाहिरि निकिरो त पुछियल हा, कपिड़ो पुछियल कपिड़ो साण खणी वञो, मथे ते विझी वञो, मथो कवर्ड हुजे, कोशिशि कयो त कंहिं साए वारी जाइ ते तव्हां हुजो, टोटली एक्सपोज़ न हुजो। इन्हनि शयुनि ते अमल करण सां असां गर्मी खां बची सघूं। जी हा, बिल्कुलु बची ठीकु आहे। ऐं जॾहिं कंहिं गर्मी लॻे त पाणी इस्तेमालु पाणी इस्तेमालु अच्छा डॉक्टर साहब, ॿियो असांजो जेको मौज़ू हो त जेको फैमिली फिज़िशियन आहे, जेको असांजे पाड़े में डॉक्टर वेठो आहे, ॻोठ में, वाणनि में, बस्तियुनि में, हर जॻह वेठो आहे, उन डॉक्टर जी कहिड़ी अहमियत आहे, उनजो कहिड़ो रोल आहे? डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान में 70% जेका पेशेंट्स आहिनि न, उहा तव्हांजो जेका प्राइमरी केयर फिज़िशियन्स आहिनि, जंहिंखे तव्हां चओ था जनरल प्रैक्टिशनर्स या जीपी या फैमिली फिज़िशियन्स, इब्तिदाई ट्रीटमेंट हर कंहिंजी उहो ई डॉक्टर करे। बिल्कुलु सही ॻाल्हि। ठीकु आहे। ऐं उन डॉक्टर जो वॾो रोल आहे हेल्थ केयर प्रोवाइड करण में, ऐं उनखे गारियूं सभिनी खां वधीक पवनि थियूं, कुझु बि थी वञे त इहो डॉक्टर ख़राबु करे छॾियो, उनखे सम्झ न आई, अलाए उन छा लॻाए छॾियो। इहो न हूंदो आहे, ज़रूरी न आहे त उन डॉक्टर खां ई को ग़लती थी हुजे। इहो बि थी थो सघे त तव्हांजी कंडीशन एतिरी कॉम्प्लिकेटेड हुजे त उन वक़्तु हुन डॉक्टर वटि कैपेसिटी न हुजे उनखे ट्रीट करण जी, त जेसीं तव्हां इब्तिदाई तिबी इमदाद लाइ को ॿी जाइ न आहे, तव्हांखे हॉस्पिटल वञिणो आहे, पहिरीं तव्हां हिन वटि हलिया विया आहियो, फॉर एग्ज़ाम्पल हार्ट अटैक थियो कंहिंखे, ऐं उतां 15 मील ते तव्हांजी हॉस्पिटल आहे, हा कार्डियक सेंटर आहे या जेका बि, त इनिशियल ट्रीटमेंट त उहो ई कंदो न, जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असां कोशिशि था कयूं त अच्छा हीअ जेका ॻाल्हि आहे न, हीअ असां रियलाइज़ कयूं था, जेका असांजी फैमिली फिज़िशियन्स हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जंहिंखे कॉलेज ऑफ फैमिली मेडिसिन पाकिस्तान चइबो आहे, हीअ मेंबर आहे वर्ल्ड कांग्रेस ऑफ डॉक्टर्स जी, जंहिंखे वोंका चइबो आहे। वोंका WHO जो हिकिड़ो रिकग्नाइज़्ड इदारो आहे, इन में दुनिया जा सभु जनरल प्रैक्टिशनर्स या फैमिली फिज़िशियन्स इन जा मेंबर्स हूंदा आहिनि। असांजे मुल्क में तव्हांखे ख़बर आहे ही 22 तारीख़ ते 19 मई जेको आहे, इहो वर्ल्ड फैमिली डॉक्टर्स डे आहे, ऐं असां कराची में इनखे मल्हायूं पिया। उहो त कयो था, पर हिकिड़ो फैमिली फिज़िशियन जेको तव्हां चओ न 70% मरीज़ उन्हनि वटि वञनि था, छा सभई मरीज़ उतां ठीकु थी अचनि था? उहे एतिरा वेल उन्हनि खे ख़बर आहे, ॼाण आहे, जेके नयूं नयूं मेडिकल में जेके शयूं अचनि पियूं उनजे बारे में उन्हनि फैमिली फिज़िशियन खे ख़बर आहे? हिकिड़ो वॾो अलमियो इहो आहे त हिकिड़ो भेरो डॉक्टर पढ़ी थो वञे न, MBBS करे छॾी, जी करे छॾी, हाणे जेको फैमिली फिज़िशियन आहे न, उन वीचारे जे लाइ को बि अहिड़ो सिस्टम न आहे गवर्नमेंट तरफ़ां जेको उनखे एजुकेट करे। गवर्नमेंट रुगो पंहिंजे BHUs ऐं RHCs वारनि खे त शायदि कुझु थोरो घणो पढ़ाए छॾे, उहो बि कोन था पढ़ाइनि। बाक़ी जेका ही डॉक्टर्स आहिनि, इहे गवर्नमेंट खां बि ॿाहिरि आहिनि, जीअं पंहिंजी क्लिनिक था हलाइनि, पंहिंजो कमु था कनि। हाणे इन्हनि जे लाइ सिस्टम्स जेका आहिनि न तमामु घटि आहिनि, को अहिड़ो सिस्टम बि न आहे जंहिंमें ही पंहिंजो नॉलेज वधाए अॻिते वधनि। छो जेकॾहिं उनखे नॉलेज वधाइणो आहे, इनखे शहर अचणु पवंदो, का वॾे हॉस्पिटल में अची कमु करिणो पवंदो, उहो पोइ खाईंदो किथां? सो इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते कॾहिं बि तवजो न ॾिनी वई आहे। असांजे मुल्क में अॼु ताईं कंहिं बि गवर्नमेंट फैमिली फिज़िशियन जे लाइ को बि कमु कोन कयो आहे। तव्हां ही ॾिसो त तव्हां छा था सम्झो, मां थोरो हिन ॻाल्हि कयां, फैमिली फिज़िशियन जेके असांजा ॻोठनि में, वाणनि बस्तियुनि में जेके MBBS डॉक्टर वेठा आहिनि, उन्हनि सां गॾु गॾु क्विक्स डिस्पेंसर उहे बि अस्पतालूं खोले वेठा आहिनि, त छा पर चवंदा आहिनि सभई डॉक्टर हिकिड़ो आम माण्हू त सभिनी खे डॉक्टर सॾींदो आहे, न आम माण्हू त सभिनी खे डॉक्टर सॾींदो आहे, त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो MBBS डॉक्टर जेको आहे उहो त बहितर इलाजु करे सघे थो, पर हिकिड़ो क्विक्स जेको आहे उहो ई नुक़सान ते साबित थिए थो। ॾिसो जेकॾहिं जेको बि डॉक्टर ठहणु वेंदो आहे न, जेका क्रीम ऑफ द सोसाइटी आहे, मतिलबु जॾहिं तव्हां इंटर कयो था, जेका टॉप लाइन मार्क्स जंहिंजूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे एडमिशन मिलंदो आहे। उहो वीचारा 5 साल, MBBS इज़ नॉट ईज़ी, तव्हां कई आहे, तव्हां ख़बर आहे, ॾींहुं राति पढ़े, कीअं केतिरो ॾुखियो कमु हूंदो आहे, रातियूं जाॻणु, ॾींहुं पढ़णु, इहो 5 साल लागी थी महिनत ऐं महांगी आहे। तव्हां ॾिसो, हा पढ़णु, पैसो ख़र्च करणु, उन खां पोइ हू जॾहिं वञनि था पंहिंजे इलाइक़े में वञी कमु था कनि, त उते उन जे साम्हूं हिकिड़ो क्विक्स बि वेठो आहे। बिल्कुलु, इन शइ खे कीअं ख़तमु कजे? इहो त गवर्नमेंट खे स्ट्रिक्ट इक़दामात करणु घुरिजनि, त जेको
नॉन क्वालिफाइड माण्हू पाण खे डॉक्टर सॾनि था, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे या उन्हनि ते को न को हिकिड़ो एक्शन खणणु घुरिजे, जेको असांजे मुल्क में अहिड़ो एग्ज़िस्ट कोन थो करे। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां फैमिली फिजिशियन जी ॻाल्हि कई त उन्हनि जी बि आहे, त हिकिड़ो जेको आम डॉक्टर MBBS जेको वेठो आहे 5 सालनि खां 10 सालनि खां, जेको सुबुह शाम क्लिनिक थो हलाए, तव्हां छा सम्झो उनजो डायग्नोस जी अप्रोच 100% सही आहे या किथे मिसिंग बि करे थो? ॾिसो त ॿियो त सुञाणप मर्ज़ जी, त हिनखे मलेरिया आहे, हिनखे टाइफाइड आहे, हिनखे हीउ इलाज करणु घुरिजे, या हिनखे हीउ मशवरो ॾियणु घुरिजे, या हिनखे फलानी जॻह वञणु घुरिजे, जेको तमामु कॉस्ट अहम शइ जेका आहे एक्सपीरियंस जेको हूंदो आहे न, उहो तमामु इम्पॉर्टेंट आहे मैनेजमेंट में। आई थिंक जेको तव्हांजो वाइज़ेस्ट डॉक्टर आहे न, उहो तव्हांजो फैमिली फिजिशियन आहे, जो हर स्पेशलिटी खे डील पियो करे। हाँ, हर ठीकु आहे। ऐं उनमें हाणे जीअं बाक़ी प्रोफेशनल्स आहिनि, सुठा बि आहिनि, किना बि आहिनि, कुझु अहिड़ा आहिनि जंहिंजो उनमें इंटेलिजेंट बि आहिनि, उनमें अहिड़ा बि आहिनि जंहिंखे अकुलु न आहे। सिमिलरली हिन में बि हेठि मथे माण्हू थी था सघनि, बट जेका फैमिली फिजिशियन आहे न, उहो वाहिद अहिड़ो डॉक्टर आहे जंहिंखे हर स्पेशलिटी जी ॼाण हूंदी आहे। कने सूर आयो त उनजो बि इलाज कंदा, अखि जी तकलीफ़ आहे त उनजो बि इलाज, बुखार वारा आहे त उनजो बि इलाज करे थो। हाणे इहो असांजो कमु आहे त असांजो सिस्टम थियणु घुरिजे जंहिंसां उन्हनि जी असां नॉलेज खे अपडेट कंदा रहूं। हाणे रिसेंटली हिकिड़ो CME कंपलसरी करे छॾिया PMDC, त उनजे करे छा उन सां को फ़ाइदो थियो आहे माण्हुनि खे? उन सां कुझु फ़ाइदो इहो थियो आहे त हाणे अहिड़ा सिस्टम ठाहिणु शुरू कया आहिनि जंहिंसां प्राइमरी केयर में जेका माण्हू वेठा आहिनि या फैमिली फिजिशियन्स आहिनि, उहे पंहिंजी क्वालिफिकेशन खे बहितर करे था सघनि। इन जे लाइ कॉलेज ऑफ फैमिली फिजिशियन्स या कॉलेज ऑफ फैमिली मेडिसिन पाकिस्तान जेको आहे, उहो तमामु घणी करे पियो, कोशिशि करे पियो। असां सॼे पाकिस्तान में ऑनलाइन डॉक्टर्स खे एजुकेट कंदा आहियूं। ठीकु आहे। अच्छा, कीअं आहे हिकिड़ो आम माण्हू जेको पंहिंजे पाड़े में जेको डॉक्टर आहे, उनजे ॻोठ में या शहर में या जेको वेठो आहे, उन कीअं फ़ाइदो वठे? सभिनी खां पहिरीं त तव्हां क्वालिफाइड डॉक्टर वटि वञो। अच्छा, कंहिं क्वालिफाइड जेको MBBS डॉक्टर ॿिए वटि न वञो। हाणे तव्हां ख़बर हूंदी, हर कंहिंखे पंहिंजे ॻोठ में ख़बर हूंदी आहे त हीउ फलाणो माण्हू जेको आहे, फलाणे जो पुटु इहा मेडिकल पढ़े आयो आहे, ऐं जेको फलाणो हुयो इहो फलाणी जाइ ते ईअं ई वेठो आहे या पाण अची सिखी आयो आहे। इन्हनि में डेफिनेटली फ़र्क़ु हूंदो, उनजी ॼाण वधीक आहे, उनजी घटि आहे। हाणे हिकिड़ो ॿियो असां इस्तिलाह यूज़ कंदा आहियूं त हिन जे हथ में शफ़ा आहे, उनजे हथ में शफ़ा कोन्हे। इहो शफ़ा जेको आहे न, इहा सभु अलाह जे हथ में आहे, इहा अलाह सां ई ॾींदो आहे, ऐं इन में माण्हू जो को एतिरो अमल दख़ल न हूंदो आहे। ऐं अलाह साईं जेकॾहिं तव्हां इलाजु सही था कयो त शफ़ा ॾियण वारो अलाह साईं आहे। ऐं जेकॾहिं डॉक्टर खे ख़बर ई न आहे, उबतियूं सुबतियूं सुयूं पियो हलाए, पोइ नेचुरली उन मां फ़र्क़ु कोन पवंदो। पर जेकॾहिं उनखे उहो तशख़ीस करे वियो आहे ऐं उनजी प्रॉपर ट्रीटमेंट थो ॾिए त माण्हू ठीकु थी वेंदो। केतिरो भेरो ईअं हूंदो आहे थोरो घणो सूरु हूंदो आहे, असां वेंदा आहियूं क्वैक वटि, उन बुआ को सूर जी सुई लॻाए छॾी, हेॾी शफ़ा हुई जो बसि। त इहो थोरो इन खां पुछे, जेको वधीक अजायूं सजायूं सुयूं लॻाइण हर नंढी वॾी तकलीफ़ में, इहो केतिरो नुक़सानु थिए? मुंहिंजो एज़ अ कंसल्टेंट मूंखे 20 साल थी विया आहिनि एज़ अ कंसल्टेंट प्रैक्टिस कंदे, ऐं उन खां पहिरीं एज़ MBBS 4-5 साल उहो बि कया। मूं कॾहिं बि कंहिं पेशेंट खे सुयनि ते न मैनेज कयो आहे, हाणे जी कोशिशि ई न कई उनखे बाक़ाइदे जेको प्रॉपर ट्रीटमेंट जे ज़रिए उनखे। बिल्कुलु। ऐं असांजे ॻोठनि में त ॾाढो रवाज आहे, सुई खां सवाइ त इलाज ई कोन थींदो। जंहिं डॉक्टर सुई न आहे उहो डॉक्टर छो न सुई आहे, उनखे शायदि ख़बर न आहे, डॉक्टरी कोन थी अचे शायदि। पर इन सां ॾिसो न, असांजे मुल्क में केतिरियूं बीमारियूं फैलियूं जेके सुई लॻण जे करे थियनि थियूं, चाहे हेपेटाइटिस B आहे, हेपेटाइटिस C आहे, ठीकु आहे। ई असां कीअं फैलियूं? या रुगो सुयनि जे करे फैलियूं। त कोशिशि ई कजे त सुयनि खां सवाइ बि इलाजु आहे, सॼे दुनिया में इलाजु थिए थो विदाउट दैट। सुयूं रुगो तव्हां टर्शरी हेयर केयर फैसिलिटी में वञो था, माण्हू तमामु बीमार आहे, उनखे इंजेक्टेबल ॾियणी थी पए, उहो त दाख़िल थी वियो न, त पोइ त उहो थी वियो, उन में त जस्टिफाई आहे। बाक़ी ॿ टे रीनल कोलिक आहे, हिकु ॿ ॿियूं शयूं आहिनि जंहिंमें पेन तमामु वधीक हूंदो आहे, उनखां अलावा किथे बि जस्टिफिकेशन कोन्हे सुई जी। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ा फैमिली फिजिशियन्स वेठा आहिनि, जेको जी तव्हां ॻाल्हि कई, डिस्पेंसर जी बि ॻाल्हि कई, वॾी अस्पताल में वॾा कंसल्टेंट बि वेठा आहिनि, टेस्ट इन्वेस्टिगेशन बि थियनि थियूं, डायग्नोस बि थिए थो। पर असां वटि हिकिड़ो ॿियो बि प्रॉब्लम आहे, असां सेल्फ मेडिकेशन कंदासीं। मां वियोसीं मेडिकल स्टोर, मूंखे मथे में सूर आहे दवा ॾेई छॾ, मूंखे पेट में सूर आहे दवा ॾेई छॾ, मूंखे फलाणे जेको पाड़े वारो उन इहा दवा थी उहा मूंखे ॾेई छॾ। इहा केतिरी ख़तरनाक आहे? दादा, हीअ सभिनी खां ख़तरनाक इहा शइ आहे। ऐं ॿी सभिनी खां ख़तरनाक शइ इहा आहे त तव्हां बीमार आहियो,
तव्हां किथां दवा वठी आया आहियो ऐं तव्हांजो पड़ोसन जेका आहे उहा आई उहा पंहिंजी तव्हांखे ॾस ॾेई वई त हीअ फलाणी दवा खा तो हिन सां ठीकु थी वेंदे। मां हमेशह पंहिंजे पेशेंट्स खे चवंदी आहियां त पंहिंजी बीमारी कंहिंसां डिस्कस न कयो सवाइ डॉक्टर जे। सवाइ डॉक्टर जे, छो जो तव्हांजी बीमारी जो इलाजु करण लाइ जेको मोस्ट कॉम्पिटेंट पर्सन उहो आहे उहो डॉक्टर आहे। बाक़ी हूअं असांजे मुल्क में हर कंहिंजे दिलि में हिकिड़ी आहे उमंग डॉक्टर ठहण जी या उहो भले थिए। उहो भले थिए, तव्हां कोशिशि कयो त ॿारनि खे उबता सुबता मशवरा न ॾियो। जेको साइंसी तरीक़ो आहे, जेको साइंसी बहितर आहे त उनखे डॉक्टर वटि वठी वञो ऐं उतां उनजी ट्रीटमेंट करायो। ठीकु आहे, माना जेका सेल्फ मेडिकेशन आहे उहा सही न आहे, जेका असां मेडिकल स्टोर तां ॾिसो वठंदा आहियूं। न थोरी घणी को तव्हां जेका ओवर द काउंटर कुझु अलाउड आहिनि दवाऊं, जीअं डिस्प्रिन आहे या अहिड़ी को बि दवा आहे एस्प्रिन वेस्प्रिन, इहा तव्हां खाए वरिती ठीकु आहे, उहो बि केतिरो भेरो जानलेवा साबित थी सघे। त उन खां अलावा जेको आहे न इलाजु प्रॉपर डॉक्टर खां करायो। अच्छा, हाणे टाइम बि ख़तमु थियणु हिकिड़ो आख़िरी सुवाल त जेके असांजा फैमिली फिज़िशियन्स जेके वेठा आहिनि असांजे ॻोठनि में शहरनि में, जिन वटि असां रोज़ु इलाजु करायूं था, असां बि करायो, असांजे ॿारनि बि करायो, हींअर नंढो वॾो उन्हनि वटि थो वञे, पर उन्हनि माण्हुनि कॾहिं बि उन्हनि डॉक्टरनि या कॾहिं बि माण्हुनि खे न चयो त तव्हां सेल्फ मेडिकेशन न करियो, तव्हां स्टोरनि तां पंहिंजी मर्ज़ी सां दवा न वठो, उहे बि त इहा तालीम माण्हुनि खे नथा ॾियनि। डॉक्टर जो फ़र्ज़ु आहे त उहा तालीम ॾिए त बाबा तव्हां सेल्फ मेडिकेशन न करियो। उहा ॾींदा आहिनि, पर उन्हनि खे चइबो आहे त हीअ पंहिंजी फी ठाहिण थो चाहे, इन करे असांखे ईअं थो चवे। एक्चुअली तमामु ज़रूरी आहे त इहा सेल्फ मेडिकेशन जेको आहे न इहो बंदि करणु घुरिजे ऐं डॉक्टरनि जो फ़र्ज़ु आहे त इहो ॿुधाइनि आम माण्हुनि खे। बिल्कुलु इहा डॉक्टरनि जो बि फ़र्ज़ु आहे ऐं इहा गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे त अहिड़ा रूल्स ठाहे त माण्हू वञी मेडिकल स्टोर वारे खां न लिखाए उते जेसीं को डॉक्टर लिखी न ॾे। जी हा, ठीकु आहे डॉक्टर साहिबु, ॾाढी ज़बरदस्त तव्हां सां ॻाल्हियूं थियूं ऐं हीट स्ट्रोक ते बि तव्हां ॻाल्हायो, कुझु फैमिली फिज़िशियन जे बारे में बि ॻाल्हि थी, कुझु असांजी सेल्फ मेडिकेशन या जेके असां पाण ग़लतियूं था करियूं उन्हनि जे बारे में बि ॻाल्हि के मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो आख़िर में? जेका सिहत आहे न इहा हिकिड़ी अलाह साईं जी वॾी नेमत आहे, इन जी क़दुरु करणु घुरिजे, इन जो ख़्यालु रखणु घुरिजे ऐं जेकॾहिं तव्हां बीमार थियो त कॉम्पिटेंट माण्हू खां वञी इलाजु करायो। पंहिंजी सिहत हर माण्हू जे हथ में न ॾियो, तव्हांजी सिहत तमामु क़ीमती आहे। पंहिंजे डॉक्टर ते भरोसो कयो, फाइंड अ गुड डॉक्टर ऐं गो टू योर टू योर प्राइमरी केयर या फैमिली फिज़िशियन, ऐं जेकॾहिं उतां इलाजु नथो थिए पोइ तव्हां ॿिए डॉक्टर ॾे वञो। त कोशिशि कयो त तव्हांखे मुस्तनद डॉक्टर खां वञी पंहिंजो इलाजु करायो। वॾी महिरबानी ऐं डॉक्टर शीला तव्हां असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर शीला असां सां गॾु हुई, जेको असांखे हीट स्ट्रोक जे बारे में ॼाण ॾिनई त उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि या उन जो इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हि कयनि, जेकॾहिं पाणी जेको आहे उहो ई ज़िंदगी आहे, गर्मीअ में पाणी तव्हांखे बचाए सघे थो, पीओ बि, ऐं जेकॾहिं कंहिं गर्मी लॻे त उन मथां पाणी विझो। बसि पाणी जेकॾहिं असां सही तरीक़े सां इस्तेमालु कयो त असां गर्मी खां बची सघूं था। ऐं उनखां अलावा डॉक्टर साहिबु चयो त सेल्फ मेडिकेशन न करियो, जॾहिं बि तव्हां बीमार थियो, पंहिंजी सिहत जेका आहे उहा अलाह जी वॾी नेमत आहे, तंहिंजे करे हिकु सुठे डॉक्टर खां इलाजु करायो ऐं उनजी ॻाल्हि ते भरोसो करियो, साइंसी तरीक़नि सां इलाजु करायो ऐं अलाह ताला उन में तव्हांजी मदद कंदो, असांजी मदद कंदो। जेकॾहिं डॉक्टर साहिब जी हिननि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।